अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो त छा मल्हार हाणे रेस बालाजी खान सां जंग कंदो? छा रेस बालाजी खान हाणे ज़बरदस्ती राबेल सां शादी कंदो? छा रेस बालाजी खान मिठल खान खे अगवा कंदो? छा मल्हार हाणे रेस बालाजी खान मथां हमलो कंदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमाल लिखी लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे पूरी ज़ोर लाहींदो ऐं पोइ हू मिठल खे बि धमकाईंदो, उन खे चवंदो तुंहिंजो भलो इन में आहे त तूं राबेल खे राज़ी कर। अगरि जेकॾहिं तो राबेल खे राज़ी न कयो त पोइ ज़बरदस्ती राबेल खे अगवा करे ऐं उन सां शादी बि करे सघां थो। उन जे करे तुंहिंजो भलो इन में आहे। मिठल चवंदो त रेसे बालाजी खान तूं असां ते रहम कर, छो जो असां ग़रीब आहियूं। अगरि जेकॾहिं तूं असांखे रहम न कयो त पोइ असां बि इहे सभु कुझु अलाह ते छॾे ॾींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा मल्हार जेको आहे मिठल खान खे मिनतूं कंदो ऐं उन खे चवंदो तुंहिंजो भलो इन में आहे त तूं हीअ ॻाल्हि ते राज़ी थी। मां इन लाइ बाबा खे सम्झाईंदसि त उहो राबेल मथां कॾहिं बि इल्ज़ाम न हणंदो। कॾहिं इंसान खां ग़लती बि थी वेंदी आहे। उनजे करे चाचा तूं इहो मूं मथां रहम कर ऐं तूं मूंखे ॾिस ऐं मुंहिंजा हथ ॾिस। मिठल चवंदो त मल्हार असां तोखां सभु रिश्ता हाणे छिनी छॾिया आहिनि, तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाणे पंहिंजी शादी करे ॿाहिरि लाहे छॾ। जो मां हाणे तमामु जल्द राबेल जी शादी करण वारो आहियां ऐं राबेल जे इंतज़ार में कॾहिं बि न वेहिजां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे रेस बालाजी खान से धमकाईंदो, रेस बालाजी खान खे चवंदो त तो बाबा खे फड़काए इहो सुठो न आहे कयो। बहरहाल हाणे मां तोखां इन जा सभु हिसाब किताब वठंदुसि। मुंहिंजे करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं पंहिंजे हिसाब में रह। जेकॾहिं तूं अॻिते वधण जी कोशिशि कई त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जेको आहे शेर दिल सां हथ मिलाए ऐं पंहिंजा सभु माण्हू गॾु करे रेस बालाजी खान मथां हमलो करण जी कोशिशि कंदो। पोइ उन हमले में रेस बालाजी खान खे ख़बर पइजी वेंदी त पोइ बालाजी खान बि बची पवंदो। मतिलबु त रेस बालाजी खान हाली फ़िलहाल कॾहिं बि न मरंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे राबेल खे चवंदो त तूं हाणे ज़िद छॾे करे इन ॻाल्हि में राज़ी थी। अगरि जेकॾहिं तूं राज़ी न थिए त पोइ मां तोखे शादी बि करे सघां थो तोसां ऐं तोसां निकाह बि करे सघां थो ऐं तोखे अगवा बि करे सघां थो। दोस्तों उमेद है कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।